ओम शांति। हाणे अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे हाणे तव्हांजा घणा पीउ आहिनि। मनुष्य आत्मा जा मनुष्य हूंदो आहे, आत्मा ऐं शरीर खे मिलाए करे त ॿ चीजूं थी वयूं न। त तव्हांजा पीउ ॿ अथव, हिकु शरीर जो, ॿियो आत्मा जो। पहिरियों हूंदो आहे रूहानी बाप, अर्थात रूह अर्थात आत्मा जो पीउ परमात्मा। पोइ हूंदो आहे जिस्मानी बाप। शरीर त बाबा चईंदा आहिनि तव्हांजी जिस्मानी पीउ जो बि शरीर ऐं आत्मा आहे न, उनजो पीउ बि मां आहियां। अर्थात सभिनि पीअनि जो पीउ मां आहियां, वॾो पीउ मां आहियां। त हाणे मां वॾो पीउ तव्हांखे श्रीमत थो ॾियां। हाणे मां वॾो पीउ तव्हांजी पालना करण आयो आहियां, तव्हांखे श्रेष्ठ मत ॾियण आयो। मनुष्य आत्मा जो बाप परमात्मा सभिनि जो हिकु ई पीउ हूंदो आहे। तव्हांजी मुंहिंजी सभिनि जी आत्मा जो उहो हिकु पीउ हाणे सभिनि खे हिकु ई सम्झ थो ॾे। भई अञा ताईं त दुनिया में अलॻि अलॻि माण्हुनि जा अलॻि अलॻि माउ पीउ आहिनि, अलॻि अलॻि धर्मनि जे हिसाब सां अॼुकल्ह त घर घर में पंहिंजी पंहिंजी मत आहे। हिकु ई घर में सभिनि माण्हुनि जी अलॻि अलॻि मत आहे, तॾहिं दुनिया में लड़ाई झगड़ो थियो आहे। हिकु त धर्मनि जे कारण अलॻि आहिनि, ॿियो धीरे धीरे करे अॼुकल्ह माण्हू कोई गुरू थो करे, कोई देवी खे थो मञे, कोई देवता खे थो मञे, कोई प्रकृति खे थो मञे, कोई भॻवान खे चए थो भॻवानु आहे ई न, ही सभु कल्पना आहे। अलाए घणियूं मत थी वियूं आहिनि दुनिया में। हिन करे हिकु त धर्मनि जे विच में झगड़ो, पोइ इहे अलॻि अलॻि, मुंहिंजो राम वॾो, मुंहिंजो कृष्ण वॾो, मुंहिंजी राधे वॾी, मुंहिंजो सूर्य वॾो, इहो चांद वॾो, इन कारण बि झगड़ो थी वियो। त हिन करे घर घर में झगड़ो छो आहे? छो जे भॻवान खे माण्हू न पहचानण जे कारण अलॻि अलॻि नाम रूप सां भॻवान खे पूजनि था न, अलॻि अलॻि तरीक़े सां था। अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि मत था हलनि। कोई देवी वटि थो वञे त उते उन्हनि जी अलॻि मत, कोई गुरू थो करे त उन्हनि जी अलॻि मत। हाणे हिकु ई घर में माण्हू अलॻि अलॻि मतनि सां हले त घर कीअं हलंदो? त बाबा जो त इहे पूरी दुनिया घर आहे न। परमात्मा सिर्फ़ु तव्हांजे घर खे नथो ॾिसे, तव्हांखे नथो ॾिसे, परमात्मा जे लाइ त पूरी विश्व जी आत्मायूं हुनजा ॿार अथसि। त पूरी विश्व ई जीअं त परमात्मा जो घर आहे। बाबा चए थो इहो मुंहिंजो परिवार आहे, तव्हां मुंहिंजा ॿार आहियो। हाणे मां तव्हां सभिनि खे हिकु ई मत ॾियणु आयो आहियां। हाणे हिन देह जे धर्मनि खे छॾो। पहिरियों त बाबा चईंदो ख़ुदि खे आत्मा सम्झंदव त आपे ई आत्मा जो धर्म छा आहे? शांती। तव्हांजी आत्मा जो धर्म बि शांती, मुंहिंजी आत्मा जो धर्म बि शांती। त असांखे जॾहिं घर घर में माण्हू ईअं मञी करे हलंदा भई असां आत्मा आहियूं, असांजो धर्म शांति आहे, असांजो पीउ हिकु ई आहे। उहो ई पीउ जी अलॻि अलॻि शक्तियूं जेकियूं आहिनि, गुण जेका आहिनि, उन्हनि जा ई अलॻि अलॻि रूप आहिनि न। इहे भॻवान जा रूप न आहिनि। एॾी सारी देवी देवता आहिनि जेका आहिनि, इहे भॻवान जा रूप न आहिनि। इहे परमात्मा जेकी असांखे शक्ति ॾींदो आहे न, जेका गुण ॾींदो आहे, जेकी ज्ञान ॾींदो आहे, उनजी रूप ठाहे छॾियो अथनि। जे परमात्मा जेको असांखे ज्ञान ॾींदो आहे, उन्हनि जो रूप ठाहे छॾियो अथनि सरस्वती। हाणे सरस्वती खे चईंदा आहिनि हीअ विद्या जी देवी आहे, हिन वटि सुठो ज्ञान अथसि। भई हिनखे कंहिं ज्ञान ॾिनई, अर्थात सरस्वती अर्थात उहा आत्मा जंहिंमें परमात्मा जो ज्ञान अचे। हाणे उहो ई तव्हां वठो था न। त बाबा चए थो हाणे घर घर में दुनिया में लड़ाई झगड़ो कॾहिं ख़तमु थींदो? जॾहिं माण्हू खे ख़ुदि जी पहचान थींदी। भई मां चइण वारो इहो मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीर आहे। हिकु घर में अगरि सम्झो 4 माण्हू आहिनि, 5, 6, चलो 10 आहिनि, लेकिन 10 माण्हुनि जे शरीर में जेकी आत्मा आहे, अगरि असां ईअं सम्झी करे हलो की असां सभु आत्मायूं हिते हिक ॿिए सां खेल था खेॾूं, लेकिन असांजो असली पीउ परमात्मा आहे। हाणे असांखे स्वयं खे आत्मा सम्झी करे हुन परमात्मा खे यादि करे स्वयं जी आत्मा में बि शक्ति भरणी आहे।
पोइ शरीर जो जेको बि तव्हांखे कमु करिणो अथव पोइ करो। अगरि हिन ई सम्झ सां असां हर घर में सभु माण्हू हलंदा त दुनिया में शांती थींदी न थींदी। माण्हू देह जे धर्मनि जे कारण देह ऐं भॻवान खे अलॻि अलॻि, ख़ुदि खे त देह सम्झी वेठा आहिनि, भॻवान खे बि देहिक रूप में बाटे रखियो अथनि। भई मां इहो राम मुंहिंजो आहे, ये कृष्ण खे मंदी आहे, ये कृष्ण इन जे लाइ भॻवान अथसि, ये राम इन जे लाइ भॻवान अथसि, ये हनुमान इन जे लाइ भॻवान अथसि। त बाबा चए थो हाणे इन ई देह जे विस्मृति मां कराइण आयो आहे। देह जे धर्म, देह जी वस्तु वैभव जेका बि तव्हां देहिक भान सां चीज यूज़ था करो न, उनखे आत्मिक भान सां यूज़ करो। मां ईअं नथो चवां कि तव्हां पंहिंजे देह खे छॾो, तव्हां पंहिंजे घर बार खे छॾो, संबंधनि खे छॾो, कुझु बि सुठियूं चीजूं यूज़ न करो, घरनि में न रहो, सुठियूं गाॾियूं न यूज़ करो, ईअं नथो चवां। मां त सिर्फ़ु चवां थो सभु कुझु कंदे सिर्फ़ु छा यादि रखो कि मां आत्मा ऐं इहो मुंहिंजो शरीर ऐं इहे जेकी सभु चीजूं आहिनि इहे मां आत्मा यूज़ थी करां। त इन सां असांजो मोह न अटकंदो, इन सां असांजे कॾहिं बि जीवन में भेदभाव, नंढो वॾो, कारो गोरो या कोई धर्म जो भान या कहिड़ी बि रीति असां चीज़ न माण्हुनि खे ॾिसूं था उहो ख़तमु थी वेंदो। त जॾहिं उहो भेदभाव ख़तमु थी वेंदो त आत्मा आत्मा भाव आदि संबंध सां असां सभु आत्मा आत्मा भाव आहियूं। चलो ग़रीबी आहे उनजो पार्ट, उहो बि आत्मा आहे, उनजो पार्ट आहे हिन समय ग़रीबी जो, भई इहो बि पार्ट आहे न। हुन पिछले जन्मनि में बुरा कर्म कई त हुनखे हाणे इहो सजा जे रूप में उहो पाठ मिलियो, त असां हुन सां घृणा नफ़रत छो करूं? ठीकु आहे, असां हुनखे बाबा इहो बि नथो चए तव्हां ग़रीबनि खे पैसो ॾियो या ईअं करो, पैसो त सोचे सम्झी करे ॾियणो आहे। छो जी अगरि हुन तव्हांजे पैसे सां कुझु ग़लति कमु कई त तव्हांजो बि पाप चढ़ी वियो तव्हांजे मथां बि। हा, लेकिन हुनखे रहम जी दृष्टि सां ॾिसी सघंदा आहियो, हुनखे ॾिसी करे इहे सोचे सघंदा आहियो कि परमात्मा हिन जा बि पाप कर्म इनखे मुक्त करे ताकि इहे हिन ग़रीबी जे पाप सां मुक्त थी वञे। त बाबा हाणे असांखे इहो सम्झ ॾियणु आयो आहे। चए थो दुनिया में दुख तॾहिं ई ख़तमु थींदो माण्हू, छो जे जो गवर्नमेंट हूंदी आहे, वॾा वॾा माण्हू आहिनि, उहे हिक ॿिए सां गॾु वेहींदा आहिनि, मीटिंग कंदा आहिनि, चईंदा आहिनि असांखे दुनिया में शांती खपे, लेकिन दुनिया में शांती स्थापन करण जो धंधो कंहिंजो आहे? परमात्मा जो। जॾहिं इहा ॻाल्हि सभिनि मनुष्य आत्माउनि जे कन में पहुचंदी ऐं उहे सम्झंदा बुद्धि सां कि असां सभु आत्माऊं हिकु बाप जा ॿार आहियूं, त ई दुनिया में लड़ाई झगड़ो ख़तमु थी वेंदो। सत्युग में कोई लड़ाई झगड़ो न हूंदो, कोई भेदभाव न ईंदो आहे सत्युग त्रेता में। छो जे सभिनि खे आत्मिक भान हूंदो आहे। भले उते हीअं असां मन में न चईंदा आहियूं घड़ी घड़ी कि मां आत्मा इहे खायां थी, लेकिन हिकु नेचुरल आत्मा खे स्मृति रहंदी आहे कि मां आत्मा आहियां। त हुन सत्य त्रेता वारे जीवन खे जीअं त अमर जीवन चईंदासीं। माण्हू अमर थियण लाइ कुझु कुझु तपस्या कंदा आहिनि न, लेकिन अमर अर्थात आत्मा स्व इच्छा सां शरीर छॾे, उहा असांजे सत्युग में असां सभिनि जी ओड़ी स्टेज हूंदी। त जेतिरो जेतिरो आत्मिक भान कि मां शरीर ऐं आत्मा, मुंहिंजो आत्मा जो पीउ परमात्मा, मुंहिंजो शरीर जो पीउ संबंधी आहे अलॻि आहे, हिते मां पाठ थी वॼायां हिननि सां गॾु। जेतिरो जेतिरो इहो यादि रहंदो, अभ्यास थींदो, ओतिरो असां दुनिया पंहिंजे जीवन में दुख अशांति खां मुक्त थींदा वेंदासीं। त बाबा चए थो पहिरियों मां करां, हीअं न सोचो मुंहिंजे सोचण सां छा थींदो, तव्हां जेको कंदव तव्हांखे ॾिसी ॿिया बि कंदा। कि एतिरी छोटी सी आत्मा आहे, हाणे हिन आत्मा में ॾाढो मैल चढ़ी वियो आहे। मैल कंहिंजो चढ़ियो आहे? विकार, बुराइयूं, असरी स्वभाव संस्कारनि जो, हिक ॿिए सां असां जेका बुरा कर्म कया आहिनि उन्हनि जो मैल चढ़ियो आहे। हाणे बाबा हिन मैल खे उतारण लाइ चए थो भई आत्मा त ॾिखाए में नथी ॾे, जेकी आत्मा ॾिखाए में नथी ॾे उनजी मैल कीअं साफ़ करूं?
भई शरीर जी त असां साफ़ सफ़ाई करूं था, जाते असां रहूं था, घर भी साफ़ सफ़ाई करूं था, चीजूं भी रोज था साफ़ था करूं, लेकिन मां आत्मा जेकी शरीर जे अंदर वेठी आहे मुंहिंजी मैल कीअं साफ़ थींदी? आत्मा जी भी त मैल साफ़ थियणी खपे न। छो जी देवी देवताउनि खे कारो इन करे ई ठाहींदा आहिनि उन्हनि जी मूर्ति खे, छो जी उन्हनि जी आत्मा कारी अथनि। शरीर अहिड़ो कारो न अथनि, उन्हनि जी आत्मा कारी जे बदिले उन्हनि शरीर खे कारो ॾेखारियो अथनि, छो जी आत्मा त ॾेखारे में नथी रहे न। आत्मा कारी थींदी आहे विकारनि जे कारण, उन में बि मुख्य काम विकार आत्मा खे ॾाढो पतित ठाहींदो आहे। ये विकार ये हिकु हिंसा आहे। माण्हू चवंदा आहिनि हिक ॿिए सां लड़ो झगड़ो न, जोर सां न ॻाल्हायो, लेकिन काम कटारी हलाइण बि हिकु हिंसा आहे। ॿ प्रकार जी हिंसा दुनिया में थींदियूं आहिनि, ऐं सभिनि खां वॾी हिंसा थींदी आहे काम कटारी हलाइण। हिन करे बाबा चए थो हाणे ॿई प्रकार जी हिंसा न करो ऐं मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा गोरी थी वेंदी। सभु प्रकार जा विकारनि सां मुक्त थियण लाइ असांखे ओड़ी ई चीज खपे, भई जेकी चीज जीअं आहे उनखे उन रीति ई असांखे साफ़ सुथरो करणो पवंदो न। भई हर हिकु घर में ॾाढी सारी चीजूं हूंदियूं आहिनि, कंहिंखे असां फटाफट साफ़ करे सघंदा आहियूं, कंहिंखे साफ़ करण में महिनत लॻंदी आहे, कुझु ॿियो चीजूं बि खपंदियूं आहिनि, भई इहे हिन सां ई साफ़ थींदी, हिन ई चीज सां साफ़ थींदी। उहे ई आत्मा जेकी ॾेखारे में नथी रहे उनखे कीअं साफ़ करो? उनजे लाइ बि कोई अहिड़ी चीज हूंदी न जेकी ॾेखारे में न ॾे। हाणे गंगा सनान सां तव्हांजी आत्मा साफ़ थींदी? माण्हू अॼु नॉन वेज थो खाए ऐं चए थो कल्ह असांखे तीर्थ यात्रा ते वञिणो आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, अॼु खायो, सनानु पाणी करे कपिड़ा सुठा पाए हली वञिजो छा आहे जो। लेकिन तव्हां जेके बि जानवर खाधो था हुनखे मारे करे तव्हां पकाए करे खाधव त उहो पाप त आत्मा ते चढ़ी वियो न। पोइ तव्हां केतिरा बि शरीर खे सनानु करायो, नया खां नया कपिड़ा पारायो, केतिरा बि गंगा सनान करो, केतिरी बि पूजायूं करो, तव्हांजी आत्मा जी मैल जेकी चढ़ी आहे, जेके उहो जानवर खे जेके तव्हां मारे करे खाधो आहे उनजो दुख त तव्हांजी आत्मा जे मथां चढ़ी वियो न। भई हिन आत्मा मूंखे मारे करे खाधई मूंखे, त उहो हुनजो दुख जो पाप त मुंहिंजे आत्मा जे मथां चढ़ियल आहे न। ॾिसो कॾहिं बि ईअं थोरी चईंदा आहियूं पाप शरीर पुण्य शरीर, छा चईंदा आहियूं? पाप आत्मा पुण्य आत्मा महान आत्मा। त जॾहिं शरीर ते पाप चढ़नि ई नथा त तव्हां शरीर खे एॾो गंगा सनान आदि छो था करायो? बाबा चए थो जॾहिं पाप आत्मा ते चढ़ियो त आत्मा खे धोइण लाइ कंहिंखे यादि करणो पवंदो? परमात्मा खे। उहो बि निराकार रूप में असांखे यादि करणो। आत्मा जे मथां जेको बि पाप कर्म चढ़ियल आहे, चाहे तव्हां अॼु कंहिंखे असां नंढे ॿारनि खे था चऊं अरे हिनखे नंढो ई त आहे, हिनखे छा पतो, उनखे असां डांटूं था, मारूं था, हुन सां मस्ती था करो, चलो नथो वञे कुझु ग़लति कमु थो करे त असां हुनखे प्यार सां सम्झाई, कोशिशि करे मारणो न खपे जेतिरो थी सघे। ॿिया कोई बि तव्हां तरीक़ा ईअं अपनाए सघंदा आहियो, पर बाबा चवंदो मारो न। चलो ठीकु आहे, लेकिन कई बार मनुष्य पंहिंजी ख़ुशी जे लाइ हुनखे मज़ो ईंदो आहे भई ॿारनि खे चिड़ाइण में, ऐं उहो ॾाढी ख़ुशी सां चईंदो आहे की मुंहिंजी त आदत आहे, मां त ॿारनि खे चिड़ाईंदो आहियां, मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। लेकिन तव्हां त पंहिंजी मस्ती में हुनखे चिड़ायो था, लेकिन हुनजी आत्मा दुखे थी न, त हुनजो पाप किथे थो चढ़े? तव्हांजी आत्मा जे मथां। त इहे नंढा नंढा जेका रोज़ रोज़ पाप करूं था न, हिन जे कारण आत्मा में मैल वधंदी वेंदी आहे, ऐं उहो मैल परमात्मा जे सवाइ कोई बि साफ़ न करे सघंदा। हुनजो तरीक़ो छा आहे? स्वयं खे आत्मा सम्झो, भई हाणे मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु पंहिंजे परमात्मा बाप निराकार ज्योतिर्बिंदु खे यादि करियां थी, ऐं इहो सोचो बाबा मां जेका बि पाप कर्म कया आहिनि हुनजे लाइ मूंखे क्षमा कजो। हाणे मुंहिंजी आत्मा में सभु पाप जेका बि आहिनि तव्हांजी यादि सां धुलजनि था। ईअं सोचणो आहे, कर्म कंदे बि इहो ई सोचो
मां परमात्मा खे यादि थी करां, मुंहिंजा सभु पाप कर्म जेका बि आहिनि लेप शेप उहो आत्मा मां मिटजा था वञनि। लेकिन बाबा चए थो कि ईअं त करो था, ईअं न साफ़ बि था करो, पोइ ॿियनि जे लाइ बुरो सोचो ॻाल्हायो, लेकिन पोइ अॼु खां वठी सावधान रहिजो। छो जी हाणे मां पंहिंजी आत्मा जी सफ़ाई शुरू करे छॾी परमात्मा खे यादि करे, त मूंखे रोज़ राति जो या जॾहिं बि समय मिले परमात्मा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। अॼु मां कंहिंजे लाइ अगरि ग़लति सोचियो त उहो ॿुधायो, कुझु मुख सां ग़लति ॻाल्हायो, कुझु उल्टो सुल्टो ॾिठो या कुझु अहिड़ो कर्म कयो, कुझु के दुख वरितो, मां दुख वठण बि पाप आहे, त इहे सभु ॻाल्हियूं रोज़ ॿुधाइणियूं आहिनि ताकी जेकी मुंहिंजी आत्मा साफ़ थी थिए उन में वापसि खां मैल न चढ़े। त इहे कर्म, इहा साफ़ सफ़ाई करण लाइ बाबा हाणे असांजे लाइ परम धाम खां हिन सृष्टि ते ब्रह्मा जे तन में हीअं करे ई आयो आहे। बाबा चए थो तव्हां भक्ति त करो था, एॾी महिनत त करो था, लेकिन उन जो फ़ाइदो तव्हांखे नथो मिले। उहो कीअं पतो लॻंदो? भई असां एॾी भक्ति था करूं, भॻवान खे यादि था करूं, दुनिया में असांजे जीवन में दुख थोरी था घटिजनि, अनेक प्रकार जा दुख दिन प्रतिदिन, अॼु ईअं थो थिए, अॼु ईअं थो थिए, मन नथो लॻे, मन शांति थींदो थो वञे। त बाबा असांखे हाणे छो हेठि आयो आहे? छो जो सम्झाणी ॾियणु आयो आहे कि तव्हांजा दुख घटि नथा थियनि, वधंदा था वञनि। त हाणे इन रीति तव्हां मूंखे यादि कंदव त दुख घटिजंदव, तव्हांजे पाप कर्मनि सां तव्हां मुक्ति प्राप्त कंदव। हाणे विकारनि खे छॾो, हाणे पंहिंजी बुद्धि खे हेॾे होॾे न भटकायो, मूंखे हाणे ॿिए कंहिं नाम रूप सां यादि न करो। मां तव्हांखे अची करे पंहिंजो परिचय थो ॾियां कि मां निराकार ज्योतिर्बिंदु तव्हां आत्माउनि जो पीउ आहियां। त मूंखे कहिड़ी बि मूर्ति, कहिड़ी बि शास्त्र ग्रंथ, कहिड़ी बि मालाउनि जे रूप में यादि न करो। भले तव्हां पढ़ो, जेको करिणो अथव करो। जंहिंखे बाबा चईंदो आहे इहा जेका बि माण्हू मूर्ति ठाहे करे पूॼदा आहिनि, पोइ नदी में डुबोए छॾींदा आहिनि, इहे त गुड्डे गुड़ियो जो खेल तव्हांखे खेॾणो अथव त खेॾो, छा कंदव न त। लेकिन पंहिंजे पापनि सां मुक्त थियण लाइ हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो। इन सां ई तव्हांखे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो मिलंदो। माण्हू गुरू कंदा आहिनि कि असांखे गुरू मुक्ति, जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदो। हाणे कल्ह गुरू शरीर छॾे छॾे, तव्हां त मुक्ति में वियो ई न, उहो तव्हांखे वठी न वियो, उते केरु तव्हांखे हाणे मुक्ति ॾियारंदो? त इहो परमात्मा सतगुरू हाणे असांखे आयो आहे कि मुक्ति कंहिंखे चइबो आहे, पहिरियों अर्थ सम्झो। मुक्ति अर्थात जनम मरण खां मुक्त कोई बि न थी सघंदो आहे। मुक्ति अर्थात आत्मा थोरो समय जे लाइ शांति धाम पंहिंजे घर में वञी करे विश्राम करे, हिन सृष्टि ते पाठ न वॼाए। और जीवन मुक्ति अर्थात हिन सृष्टि में पाठ वॼाया लेकिन सुख शांति जो। लेकिन मुक्ति मतलब वापसि हुनखे अचिणो पवंदो, लेकिन थोरे समय जे लाइ उहो आत्मा मथे विश्राम थी करे। हाणे तव्हांखे छा खपे? मथे शांति में वेहणो आहे या हिन दुनिया में सुख शांति वारो जीवन खपे? मोक्ष त कंहिंखे मिली न सघंदो आहे, कहिड़ी बि आत्मा खे। परमात्मा चए थो जॾहिं मूंखे ई मोक्ष नथो मिले, मूंखे ई हिन सृष्टि ते अचिणो पवंदो आहे पाठ वॼाइण। ॾिसो आयो आहे न मां तव्हांखे सम्झ ॾियण, त कहिड़ी बि आत्मा खे मोक्ष न मिली सघंदो आहे। मोक्ष अक्षर ई ग़लति आहे। माण्हू चईंदा त आहिनि, लेकिन मोक्ष अक्षर ई ग़लति आहे। त बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हांखे मुक्ति जो वरसो खपे त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो बसि। ऐं अगरि जीवन मुक्ति, अगरि तव्हांखे पंहिंजो हिते जीवन जीअणो आहे लेकिन सुख शांति सां, त पंहिंजे संस्कार स्वभाव खे सुधारो, पंहिंजे अंदरि दैवी गुणनि जी धारणा करो। जॾहिं तव्हांजे अंदरि दैवी गुणनि जी धारणा थींदी तॾहिं तव्हां सत्युग जो सुख ॾिसी सघंदा। हाणे असांखे छा करिणो आहे? पंहिंजी सोच, पंहिंजा बोल, पंहिंजा कर्म, पंहिंजी ॾिसण जो तरीक़ो, उल्टी सुल्टी ॻाल्हियूं जेकी कम जी न आहिनि छो था ॾिसो?
असां त सोचूं था अरे नाटक ई था ॾिसूं था, लेकिन इहे जेके असां अखियुनि सां ॾिसूं था न, इहे दिमाग़ में बुद्धि में इहे ॻाल्हियूं वेही रहंदियूं आहिनि, पोइ इहे ई यादि ईंदी रहंदियूं आहिनि। पोइ असां पाठ था करूं, भक्ति था करूं, उहे ई ॻाल्हियूं यादि थी अचनि, त तव्हां इहे ॻाल्हियूं ॾिसो ई छो था, ॿुधो ई छो था? जेकी कम जी ॻाल्हियूं ॾिसो ॿुधो, बाक़ी समय पंहिंजे मन में बुद्धि में सुठी सुठी ॻाल्हियूं सोचो न। तव्हां रोज़ु पाठ था करो, कुझु सुठो सुठो पढ़ो था, हुनजे बारे में वीचार करो, हुनजे बारे में मनन करो, त तव्हांजी बुद्धि मन ऐं बुद्धि स्वच्छ थींदो वेंदो। हाणे इहो कर्म करो। अच्छा, मीठी मीठी स्किल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी, असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे निराकार ऐं साकार ॿिन्ही रूपनि जे यादगार खे विधि पूर्वक मनाइण वारा श्रेष्ठ आत्मा ठहो। बाबा चए थो दीपमाला अविनाशी अनेक जगल व दीपकनि जो यादगार आहे। माण्हू दीपावली ॾींहुं दीप जॻाईंदा आहिनि न, ये दीप जॻाइण जो मतिलबु छा आहे? सत्य में सभिनि आत्माउनि जो दीपक, आत्मा रूपी दीपक जॻल हूंदो, त उनजो यादगार माण्हू दिवाली ॾींहुं दीपक जॻाईंदा आहिनि। बाबा चवनि था तव्हां चमकती हुई आत्माऊं दीपक जी लौ मिसल लिखाई में ॾींदा आहियो। हिन करे चमकती हुई आत्माऊं दिव्य ज्योति जो यादगार सूर दीपक जे रूप में माण्हू जॻाईंदा आहिनि। हिकु तरफ़ निराकार आत्मा जो रूप जो यादगार आहे, उन ॾींहुं दीपक बि जॻाईंदा आहिनि ऐं महालक्ष्मी जी पूजा बि कंदा आहिनि। त हिन जो अर्थ छा आहे? जॾहिं असां आत्माउनि जी परमात्मा खे यादि करे आत्मा रूपी ज्योति जगी वेंदी, अर्थात मां आत्मा हिकदमि समझदार गुणवान शक्तिशाली थी वेंदमि, त मां कहिड़ी दुनिया में वञी सघंदमि? सतयुगी देव आत्माउनि जी दुनिया में। हुते कंहिंजो राज्य हूंदो? महालक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो। त इन करे ई दीपक ऐं महालक्ष्मी जी पूजा कंदा आहिनि। महालक्ष्मी में अॻियां लक्ष्मी पुठियां नारायण अची। त हाणे परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा रूपी दीपक जगायो त सत्युगी दुनिया में हलंदासीं। स्लोगन आहे नेगेटिव खे पॉजिटिव में चेंज करण लाइ पंहिंजी भावनाउनि खे शुभ ऐं बेहद जो ठाहियो। मन में कोई बि वीचार थो अचे न, बुरो या फालतू, उनखे उन समय रोको, ज्यादा सोचो न, भई मुंहिंजे मन में इहो वीचार छो थो अचे, उनखे रोको या त उनखे सुठे में परिवर्तन करो। कोई बि माण्हू कमु कंदो आहे त पहिरियों कुझु न कुझु उल्टो सुठो सोचो न, अरे ईअं न थी वञे, ईअं न थी वञे। उनखे नेगेटिव खे बंदि करे पॉजिटिव सोचो, कुझु न थींदो, बट मां बाबा आहे न, कुझु न थींदो, बाबा आहे सभु ठीकु थी वेंदो। ईअं करे हर पंहिंजे नेगेटिव सोच खे, फालतू सोच खे, बोल कर्मनि खे परिवर्तन करो। पंहिंजी भावनाउनि खे शुभ ठाहियो। अंदरि जेकी भावना हूंदी आहे न मन जी, उनखे सुठो ठाहियो। इहे कॾहिं थींदो? जॾहिं तव्हां बुरियूं ॻाल्हियूं ॾिसणु ॿुधणु बंदि कंदो। असां जेको ॾिसूं था ॿुधूं था न, उनजो उहो असांजे मन में ॻाल्हियूं वेही रहियूं आहिनि, त असांजी सोच ओड़ी ई बुरी थी वेंदी आहे, फालतू सोच थी वेंदी आहे। जॾहिं असां अहिड़ी ॻाल्हियूं ॾिसणु ऐं ॿुधणु बंदि कंदासीं, सदा शुभ सोचंदासीं, तॾहिं असांजो जीवन सुठो थींदो। अच्छा।